तेजे करे दुरूद पढ़ण वारी बरकत आ ते खालिक संसार सजे जो तू ही आही राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाही मुंहिंजा ख़ुदा इएं थो थिए जीअं बि तूं चाहीं जीअं तोखे वणे रब जीअं तोखे खालिक संसार सजे जो तू ही आहीं राज़िक मखलूक सजी जो ॿियो को नाही मुंहिंजा ख़ुदा इएं थो थिए जीअं बि तूं चाहीं खालिक संसार सजे जो तू ही आहीं तू ही थो औलाद बख्शे तू ही धीअर ॾींदो आ तू ही पुट बख्शींदो आ हाणे जो चओ त धीउ तला ॾिनी धीउ अला ॾिनी पुट पीर ॾिनो फर्क पाण ही समझो अब धीउ केरु ॾींदो आहे पुट केरु ॾींदो आहे अल्लाह फरमाए त यहबुल मन यशाउ इनासा व यहबुल मन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीम सुभान अल्लाह सब बोला गौर करे भी तो पहुंचा गौर गौर वारो मसलो सुठो ना जेके जनो रखनो अब खबर पवंदी त हिन हेतरा ॾेई छया बस ठीक करे करे दोस्त ये कंदा के बालाई ओड़े माशाअल्लाह अल्लाह बरकत दे मां जो को घोट वठ आयो अब ये गाल समझो करे करे उते ही असा दोस्त 500 जो नोट से खोलाए करे ऐ वरी को डा 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 मां हाने अगना ये कयो आ जो पैसा दे दिसंदो मां त केतरा दिनो त चानो मदा है ना हेतरा दिना अला जो अदा एक कुरान शरीफ है मतलब कुरान अल्लाह तमा के बरकत दे फायदो मुजो आ पर हाने ये जे घोर सूरत थी न पो मां जो चवण बंद थी हां बस इधर साहब जलाल चांडे साहब जे इलाके जायो हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ते खालिक संसार सजे जो